नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में खबर ॾींदा रहूं त शहर में पब्लिक हेल्थ ऐं टाउन कमेटी पीर जे ॻोठ वारनि जी नााहली जे करे डेरेज जो गंदो पानी रोडनि में दाख़िल थी वियो। शहरीन अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बीमारी वधण जो ख़दशो वधी वियो। वाज़े रहे त मच्छर जो आज़ार अॻु में ई पीर जे ॻोठ में मौजूदु आहे। काफ़ी शिकायतनि बावजूदि मच्छर स्प्रे न थी सघियो आहे, जंहिं सबबु पीर जे ॻोठ में शहर वासी सख़्त आज़ा वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हिन ॾस में गुज़र ॾींहुं शहर वासियुनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे एहतजाज कंदे चयो आहे त सिंध हुकूमत तरफ़ां कोरोना वायरस सबब लॉकडाउन सबब बेरोजगार आहियूं, मच्छरनि जो आज़ार मौजूदु आहे। पर टाउन कमेटी ऐं पब्लिक हेल्थ वारनि जी करप्शन ऐं नाअहली जे करे हाणे डेरेज जो गंदो पाणी घरनि रोडनि में दाख़िल थी वियो। शहरनि जो वधीक चवणु आहे त जेकॾहिं टाउन चेयरमैन ऐं पब्लिक हेल्थ इंजीनियर हिन अहम मामले जो नोटिस न वरितो त एहतजाज जी तहरीक हलाई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।